बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आल मुहम्मद। अस्सलामु अलैकुम मुअज़्ज़िज़ सामीईन। जीअं त अॼु असांजो मौज़ू आहे मर्दाना कमज़ोरी जो अलामतूं, असबाब ऐं इलाज। मर्दाना कमज़ोरी छाजे करे थिए थी, इन जा कहिड़ा सबब आहिनि ऐं इन जूं कहिड़ियूं अलामतूं ज़ाहिर थींदियूं आहिनि, उन सिलसिले में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। मर्दाना कमज़ोरी जूं जेके असबाब आहिनि उन्हनि में इहो आहे त उहे माण्हू जेके पंहिंजे हमजिन्स परस्ती कनि था या जेको आहे पंहिंजे हथ खे इस्तेमालु था कनि या ग़लति मवाद जेको आहे मोबाइल में ॾिसनि था, उन सिलसिले में अक्सर करे उन्हनि नौजवान छोकिरनि खे जेको आहे इस्लामी शिकिल में इस्लाम ईंदो आहे ऐं उन सां गॾु कतरा अचणु शुरू थी वेंदा आहिनि, जेका मनी जी कमज़ोरी जे करे ऐं मनी जे पतरे हुजण जे करे इहे जेके अलामतूं इहे ज़ाहिर थींदियूं आहिनि ऐं आहिस्ते आहिस्ते पोइ जिस्म में सूरु थींदो आहे, कमज़ोरी महसूसु थींदी आहे, निकाहट महसूसु थींदी आहे ऐं उते पुॼण खां पहिरियां ई फ़ारिग़ थी वेंदा आहिनि। उन सिलसिले में असां तव्हांखे हिकिड़ी बहितरीनु जेको आहे सो नुस्ख़ो ॿुधायूं था, जेको तव्हां इस्तेमालु कंदव त इंशा अल्लाह ताला उन सां अल्लाह ताला चाहियो तव्हांखे इहे जेके शिकायतूं आहिनि, ख़ासि करे कतरनि जो अचणु या कमज़ोरी जो थियणु या मनी जो घाटो न थियणु, त इन सभिनी अलामतुनि जो इलाजु जेको आहे उहो जेको आहे तव्हांखे असां ॿुधायूं था। पंहिंजो हीउ आहे हे करशी दवाख़ाने जो आहे लबूबे कबीर। हीउ जेको आहे लबूबे कबीर 100 ग्राम ऐं हीउ आहे माजून रेगमाई। माजून रेगमाई जेको आहे हीउ बि 100 ग्राम थींदो आहे, अजमल दवाख़ाने जो आहे। इहे ॿई शयूं पाण में मिक्स करे शीशी में महफ़ूज़ कयो ऐं इन मां जेको आहे अगरि इहा तकलीफ़ तव्हांखे महसूसु थिए थी, कमर में सूरु आहे, लिङनि में सूरु आहे, कमज़ोरी आहे, निकाहत आहे या तव्हांखे कहिड़ी क़िस्म जी बि कमज़ोरी महसूसु थिए थी, त इन सां इन जे इस्तेमालु करण सां इंशा अल्लाह ताला तव्हांजी जेका कमज़ोरी आहे उहा ख़तमु थी वेंदी ऐं जेका उते पुॼण खां पहिरियां जेका टाइमिंग जो मसइलो आहे उहो नथो तव्हांजो हल थिए, त इन सां टाइमिंग जो मसइलो बि हल थींदो ऐं इन सां गॾोगॾु जेका वीकनेस आहे जिस्मानी या मर्दानी उहा बि इंशा अल्लाह फ़ाइदो पवंदो। हीउ जेको असां तव्हांखे ॿुधायूं था इहो आहे सदका जारी आहे। सदका जारिया सम्झी करे असां तव्हांखे इन्हनि बीमारियुनि जे बारे में डिस्कस कयूं था ऐं तव्हांखे मुंहिंजी मालूमात ॾियूं था, इंफॉर्मेशन ॾियूं था त जीअं तव्हां इस्तेमालु कयो शयूं त इंशा अल्लाह तव्हांजी जेका बीमारी आहे उहा ख़तमु थी वञे। आईंदा इन्हनि हरकतुनि खां बाज़ अचो, त छो जो इंसानी सिहत जेका आहे हिकिड़ी वॾी अनमोल चीज़ आहे। सिहत आहे त सभु कुझु आहे, सिहत न आहे त कुझु बि न आहे। त इन लाइ बहितर इहो ई आहे त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे घर जो ख़्यालु कयो, पंहिंजे सिहत जो ख़्यालु कयो ऐं हमेशह निमाज़ खे 5 वक़्त निमाज़ पढ़ो, अलाह खे यादि कयो। इंशा अल्लाह इहे जेके अलामतूं आहिनि जेके तव्हांखे मां ॿुधायूं आहिनि इस्तेमालु कंदव त फ़ाइदो थींदो। ऐं हीअ जेके 2 शयूं आहिनि रेगमाई ऐं लबूबे कबीर, हीअ रेगमाई आहे, लबूबे कबीर आहे, इन्हनि ॿिन्ही खे अगरि तव्हां कठो करे अधु चमिचो राति जो खीर सां अगरि इस्तेमालु कंदव त जेका बि कमज़ोरी आहे इंशा अल्लाह ख़तमु थींदी। जंहिं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उहो असांजे चैनल एशियाई दवाख़ाने खे सब्सक्राइब कनि, जिन असांजे पेज खे लाइक न कयो आहे उहो लाइक कनि। वमा अलैना इल्लल बलाग।